भारतीय फौज आज़ाद कश्मीर की पाबंदी मड़ियल अवामी एक्शन कमेटी की हिमायत में साम्हूं अची वई। गठजोड़ एक भेरो ॿीहर साबित पाबंदी मड़ियल एक्शन कमेटी की रियासत मुखालिफ एजेंडा हर ॿिए ॾींहुं वाज़े थियण लगी। गैरतमंद कश्मीरियुनि पारां ॾफेड़ी कमेटी जो बयानियो रद्द करण खां पोइ सहूलियतकार भारत पाण खुली साम्हूं अची वियो। क़ाबिज़ भारतीय फौज पाकिस्तान मुखालिफ जज़्बा भड़काइण जे लाइ कैरन सेक्टर में पाबंदी मड़ियल कमेटी जूं वीडियोज़ हलाए छॾियूं। पाकिस्तान जे आज़ादी वारे ॾियारे ते LOC खां 75 मीटर जे फ़ासिले ते इहे वीडियोज़ स्क्रीन ते हलायूं वयूं। भारतीय फौज पाबंदी मड़ियल कमेटी ऐं उन जे सरबराह अमान जी हिमायत में वीडियोज़ हलायूं। भारतीय कदफ़न भारत ऐं पाबंदी मड़ियल एक्शन कमेटी जे गठजोड़ खे दुनिया जे साम्हूं वधीक वाइखो करे छॾियो। गैरतमंद कश्मीरियुनि पारां पाबंदी मड़ियल ॾफेरी कमेटी जो बयानियो रद्द करण ते भारत वाइड़ाप ऐं मायूसीअ जो शिकार। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सीड़पकारी खाते जो इजलास केटी बंदर की तरक्कीअ लाइ जामे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल तैयार करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त केटी बंदर अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जो मंशूर हो। इहो मंसूबो रुगो सिंध न पर मुल्क जी तरक्कीअ लाइ इंतहाई अहम आहे। मंसूबो तैयार थींदे ई मुल्की तोड़े गैर मुल्की सीड़पकारनि जो वॾो अंग उन तरफ़ रुख कंदो। केटी बंदर के जदीद ऊनाई सामूंडी बंदरगाह ऐं मुआशी राहदारीअ में तब्दील कयो वेंदो। केटी बंदर मंसूबे के 2026 ऐं 27 वारी बजट जी रोशनीअ में जल्द तैयार कयो वञे। केटी बंदर के आलमी मयार जे मेरी टाइम लॉजिस्टिक्स सनती ऐं तवानाई मर्कज़ जे लिहाज़ सां तरक्की ॾिनी वेंदी। माहीगीरी सी फूड प्रोसेसिंग सिहात ऐं बरामदात ते ॿधल सनतुनि खे बि मंसूबे जो हिस्सो बणायो वेंदो। केटी बंदर मेरी टाइम फिशरीज़ ऐं पेट्रोलियम इकोनॉमिक कॉरिडोर अरबे डॉलर जी सीड़पकारी हासिल करे सघे थो। जदीद फिशिंग हार्बर सी फूड एक्सपोर्ट प्रोसेसिंग यूनिट्स ऐं पेट्रोलियम टर्मिनल क़ाइमु कया वेंदा। केटी बंदर के मुस्तक़बिल जे तवानाई गेटवे तौर बि तरक्की ॾिनी वेंदी। पहिरें मरहले में केटी बंदर ऐं शाह बंदर में मिनी फिशर हार्बर्स क़ाइमु कया वेंदा। ॿिए मरहले में मुकमल कमर्शियल डीप सी पोर्ट तामीर कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक जी मुलाक़ात। मुल्क जी मौसमियाती सूरत-हाल ऐं मूनसून बरसातनि सबबि पैदा थींदड़ ॿोॾ जी सूरत-हाल ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म जी ॿोॾ मुतासिरनि खे हर मुमकिन इमदाद फराहम करण जी हिदायत। भारत जे योम आज़ादीअ ते वालारियल कश्मीर में कारो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। कुल जमायत हुरियत कॉन्फ्रेंस जी अपील ते कंट्रोल लाइन जे ॿिन्ही पासनि ऐं सॼी दुनिया में भारतीय कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। क़ाबिज़ भारतीय इंतज़ामिया वालारियल मातरी ख़ासि तौर श्रीनगर खे मुकमल तौर ते फ़ौजी छावणीअ में तब्दील करे छॾियो आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो जश्न आज़ादीअ जे ॾिहाड़े जे मौक़े ते अॻूणनि फ़ौजियुनि जे मान में आजियाणो। ISPR मूजिबि रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर्स ऐं जवाननि वॾे अंग में तक़रीब में शिरकत कई। फील्ड मार्शल जो मुल्की दिफ़ा में अॻूणनि फ़ौजियुनि जे क़दुर जोॻियुनि ख़िदमतुनि खे ख़िराज तहसीन। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त अॻूणनि फ़ौजियुनि जो तजुर्बो रहनुमाई ऐं लाॻीतो वाबस्तगी क़ीमती असासो आहे। सिक्योरिटीअ जे दरपेश चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ उन्हनि जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करणु अहम आहे। तक़रीब दौरान अॻूणनि फ़ौजियुनि पाक फ़ौज जी क़यादत ते मुकमल एतमाद ऐं सिक्योरिटी चैलेंजिस जो मुक़ाबिलो करण में हथियारबंद फ़ौज सां सहकार जो अज़म वरचायो। अॻूणनि फ़ौज जो क़ौमी इतिहाद अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जो बि अहद। आज़ाद कश्मीर चूंडुनि जो सिलसिलो जारी। बाग़ जे ॿिनि तकनि 23 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर पोलिंग। LA 15 जी 9 ऐं LA 16 जी 14 पोलिंग स्टेशन्स ते वोटिंग थी रही आहे। ॿिन्ही तकनि जी रहियल पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 10 अगस्त ते अमलो न पहुचण ऐं छिकताण सबबि पोलिंग मुलतवी कई वई हुई।
गंबट जे सूबाई तक PS 30 ते नंढी चूंड लाइ सुभाणे पोलिंग थींदी। इलेक्शन कमीशन पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स के बैलेट पेपर्स ऐं बैलेट बॉक्स ॿियो सामान ॾियण जो अमल जारी। तक जा 2,54,980 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। 164 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं। 64 पोलिंग स्टेशन इंतिहाई हसास ऐं 68 हसास। PPMPA नईं अहमद खर्ल जे लाॾाणे खां पोइ सीट ख़ाली थी हुई। PP उम्मीदवार असफंदियार खर्ल, TLP उम्मीदवार मोहम्मद मूसा बुरड़ो, आज़ाद उम्मीदवारनि ग़ुलाम अली उॼण ऐं सैयद तसव्वुर मेहदीअ विच में मुक़ाबले जो इम्कान। ड्रग डीलर अनमोल उर्फ पिंकीअ जे मंशियात केस में बरियत वारो मामलो। पिंकीअ जी बरियत खे चैलेंज करण जो फ़ैसिलो। प्रोसिक्यूशन फ़ैसिले जी तस्दीक थियल कापीअ लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। प्रोसिक्यूशन मूजिबि अनमोल उर्फ पिंकीअ जी बरियत सम्झ खां ॿाहिरि आहे। न जवाबदार ते फ़र्दे जुर्म लागू थियो, न कंहिं शाहिद जो बयान रिकॉर्ड थियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण मंशिया जे 3 केसिस में पिंकीअ खे बरी करे छॾियो हो। नौजवान वापारी मीर रज़ा क़त्ल केस। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर जी अदालत में मीर रज़ा केस जी ॿुधणी। मीर रज़ा जे बिज़नेस पार्टनर मोहम्मद अहमद जी गिरफ़्तारीअ खां अॻु वारी उबूरी ज़मानत में 24 अगस्त ताईं वाद। अदालत जवाबदार खे जांच में सहकार करण जी हिदायत कंदे पुलिस खे बि जवाबदार खे हिरासा करण खां रोके छॾियो। गुल प्लाज़ा स्वानियो केस। जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वाद। सिटी कोर्ट में केस जी ॿुधणी। तनवीर पास्ता ऐं ॿिया जवाबदार पेश थिया। ॿुधणीअ दौरान जांच ऑफिसर केस जो चालान अदालत में पेश न कयो। जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वाद। ॿुधणी 5 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। गुल प्लाज़ा स्वाने में 73 खां मथे माण्हू फ़ौत थिया हुआ। जल्द सामूंडी लंघ होर्मुज़ खे अमेरिकी इलाइक़ो करार ॾियण जो ऐलान कंदसि। अमेरिका ईरान ते सख़्त मुआशी दबाव विझण जी तयारी करे रहियो आहे त जीअं तेहरान खे जंग ख़त्म करण ते मजबूर करे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी अमेरिकी टीवीअ सां ॻाल्हि ॿोल। ईरान सामूंडी लंघ होर्मुज़ खे अमेरिकी इलाइक़ो करार ॾियण वारे अमेरिकी सदर जे बयान जो जवाबु ॾेई छॾियो। ईरानी नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीब आबादीअ जो चवणु आहे त ईरान धमकियुनि या ताक़त जे इस्तेमाल सां डिॼण वारो नाहे। होर्मुज़ लंघ ते ट्वीट या सामूंडी जहाज़ ज़रिए कब्ज़ो नथो करे सघिजे। हुकुम या चूंड तक़रीर ज़रिए होर्मुज़ लंघ ते कब्ज़ो नथो करे सघिजे। ओमान सां टेक्निकल ॻाल्हियूं जल्द कंहिं नतीजे ते पहुची सघनि थियूं। ॿई मुल्क आरज़ी सामूंडी दग ते कमु कनि पिया जेको बाद में मुस्तक़िल बणिजी सघे थो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो बयान संदसि चवणु आहे त ॻाल्हियूं अमेरिका सां थींदड़ ॻाल्हि ॿोल खां धार आहिनि। कंहिं सामूंडी रस्ते ते इतफ़ाक़ जो उहो मतिलबु नाहे त होर्मुज़ लंघ ॿीहर खुली वेंदो। पाकिस्तान ऐं क़तर तेहरान सां पैगामनि जी मटासटा करे रहिया आहिनि। पैगामनि जी मटासटा खे ॻाल्हियूं करार नथो ॾेई सघिजे। होर्मुज़ ज़रिए अच वञ लाइ अमेरिका खे शर्त पूरा करणा पवंदा। 2 साल अॻु राउंतीअ जे कुचे में क़त्ल थियल सहाफ़ी आवाज़ टीवीअ जे रिपोर्टर बचल घुनियो जे खून जो फ़ैसिलो। ॾोह साबित थियण ते जवाबदार धुर ते 1 करोड़ 33 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। मियां रफ़ीक अहमद जी सरपंची हेठि फ़ैसिले दौरान धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधो वियो। जवाबदार धुर क़त्ल जो एतराफ़ करे वरितो। ॾंड जी रक़म 3 क़िस्तुनि में ॾिनी वेंदी। चक भरिसां कचे में कलोड़ा ऐं केराणी जतोई बिरादरीअ जी 2 धुरियुनि में ज़मीन जे मामले तां तकरार ॿीहर भड़कियूं थियो। हथियारबंदनि जी ॻोठाणनि जी ॿेड़ीअ ते फायरिंग। 1 क़त्ल 2 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वयलनि जी सुञाणप आसिफ महर नाले सां थी। ज़ख़्मियुनि में बादशाह महर ऐं मुनव्वर भटार शाबिल इस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में चिकताण तेज़।